अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पांजी तारीफ तो फरमाए, तबारकल्लज़ी बरकत वारी आज़ाद अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जी। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, तवी असी मुसलमान हूँ, मुवाहिद हूँ, खुदा जे ज़ात बाबरकात जे सिफ़त सना जा क़ाइल हूँ। अल्लाह जूं वस्फ़ूं लातादाद हम, खुदा ताला जी ज़ात बाबरकात सा को ज़ात में को सिफ़ात में शरीक कोन्हे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खां वधीक ॿियो कंहिंजी बि ज़ात बरकत वारी नाहे। खुदा तबारक व तआला पंहिंजी सिफ़त सना लफ्ज़ शुरू करे थो तबार जो, तबारकल्लज़ी बरकत वारी आज़ाद अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जी। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ ही जेके भी दुनिया में बरकतूं हन, रिज़्क़ रोज़ीअ जी बरकत आ, फैज़ जी बरकत आ, रूहानियत जी बरकत आ। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे हिसाब सां फसुलन जी बरकत आ, सेहत जी बरकत आ, ईमान जी बरकत आ, अक़ीदे जी बरकत आ, मुहब्बत जी बरकत आ। ये सभई बरकतूं बाद में आहिनि। सभिनी खां वधीक बरकत वारो मुंहिंजो रब करीम जल जलालहू अमन वालहू आ। ओ शहनशाह रब करीम जी ज़ात बाबरकात जो सॼे जहान जो मालिक ऐं ख़ालिक आ। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू ये सना ऐं सिफ़त एतिरी आहे जो अवां कहिड़ी बि शइ जी तारीफ़ कयो, फिरी गिरी अवां स्पीकर जी तारीफ़ कयो, टेबल जी तारीफ़ कयो, टाइप रिकॉर्डर जी तारीफ़ कयो, शामियाने जी तारीफ़ कयो, कारीगर जी तारीफ़ कयो, बाग जी तारीफ़ कयो, गुल जी तारीफ़ कयो, हसीन जी तारीफ़ कयो, सुहिणे आवाज़ वारे जी सिफ़त सना बयान कयो, पर या सारी तारीफ़ फिरी गरी अल्लाह पाक जी सिफ़त बणबी आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलहम्द शरीफ जे तारीफ़ में, अलहम्द शरीफ जे तफ़सीर में, अलहम्द शरीफ जे बयान में मुफ़स्सिरन लिखियो आ, आलिमन लिखियो आ, मुहक्किकन लिखियो आ, अल्हम्दुलिल्लाह असल में आहे हमदुन, हे मीम दाल, हमदुन माना सिफ़त सना ऐं तारीफ़, पर इन जे मथां अल्फ ऐं लाम आ, अल्हम्दु। इन अल्फ ऐं लाम जे करे हमद मख़सूस बणिजी वियो आ, ख़ास बणिजी वियो आ। उहो कहिड़ो ख़ासि हमद आ? सभई तफ़सीर लिखंदा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह हर हमद हर हामिद खां हर ज़माने में हर वक्त सदाई साबित आ उन अल्लाह जे लाइ जेको सभिनी जहाननि जो पालणहार आ। सब सिफ़तूं मालिक जूं, अवा कंहिंजूं मूंसां ॻाल्हाईंदा हलिजो। कंहिं हसीन जो हुस्न आ त रब जी तारीफ़ आ, जहान जो निज़ाम आ त अल्लाह जी तारीफ़ आ, सिज चंड्री जो रोशनी आ त अल्लाह जी तारीफ़ आ, दरियाहनि जूं मौजूं हन त अल्लाह जी तारीफ़ आ, समुंड जे अंदरि बेपायान मोती हन त अल्लाह जी तारीफ़ आ, ज़मीन विछाई पई आ त अल्लाह जी तारीफ़ आ, जबल आसमान सां ॻाल्हियूं कनि था त अल्लाह जी तारीफ़ आ, गर्मी अचे त अल्लाह जी सिफ़त सना आहे, साबुजादा सर्दी अचे त रब जी तारीफ़ आ, जेकॾहिं मौसमूं तब्दील थियनि त अल्लाह पाक जी तारीफ़ आ। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, तवज्जो जी ज़रूरत आ। जेकॾहिं को फैज़ वारो आ त अल्लाह जी तारीफ़ आ, जेकॾहिं मुंहिंजे मोहम्मद अरबी ते क़ुरान लहे त अल्लाह जी तारीफ़ आ, जे सिद्दीक़ खे सिदाक़त मिले त अल्लाह जी तारीफ़ आ, जे फारूक आज़म फारूक बणिजे त मुंहिंजे रब जी तारीफ़ आ, जे उस्मान गनी गनी आ त रब जी तारीफ़ आ, जे हैदर करार शेर खुदा है त अल्लाह
अल्लाह जी तारीफ़ आ। जे हुसैन करबला में दीन ला पियो कुसे तब अल्लाह जी तारीफ़ आ। जे उलमा अल्लाह जो पैगाम पहुंचान तब अल्लाह जी तारीफ़ आ। तू मिठड़े रब करीम जे तारीफ़ के जड़े पहलू ने खणी वन त रब जी ज़ात बरकत ही बरकत वारो आ। बुद्धो सलाह शरीफ बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। बाबा पाण छा आहियूं चओ मुवहिद, ॾाढे चओ ज़ोर सां। सही माना में मुवहिद तौहीद वारा असी आहियूं, मुवहिद असी आहियूं तौहीद असां वटा।